अॼु जे दौर में दुनिया हिकु ग्लोबल विलेज नंढड़ो ॻोठ बणिजी चुकी आहे, जंहिंसां फ़ासिला घटि ऐं वेझड़ाई थी वई आहे। अॼु पूरी दुनिया में वर्ल्ड टेलीकम्युनिकेशन जो ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु अॼु जे हिन जदीद दौर में टेलीकॉम जी अहमियत ऐं अफ़ादियत ऐं ॿियनि लाॻापियल मामलनि जे बारे में अवाम खे आगाही ॾियणु ऐं उन्हनि माण्हुनि खे ख़राज तहसीन पेश करणु आहे जिन अवाम जे ज़िंदगीअ में टेलीफोन, इंटरनेट ऐं कंप्यूटर ज़रिए आसान बणाए छॾी आहे। बैनुल अक़वामी सतह ते टेलीकम्युनिकेशन जी इजाद सन 1865 में थी ऐं सभ खां पहिरीं आलमी टेलीकम्युनिकेशन जो ॾींहुं 1969 में मल्हायो वियो। हिन ॾींहं खे पहिरीं इंटरनेशनल टेलीकॉम यूनियन जे नाले सां मुतारिफ़ करायो वियो हो, पर 17 मई 1965 में टेलीकम्युनिकेशन डे जो नालो वर्ल्ड इंफॉर्मेशन सोसाइटी नाले मंसूब कयो वियो। अॼुकल्ह हर तरफ़ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जो दौर आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी IT दरअसल माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स ते मुनहसिर आहे। असांजो माशरो तेज़ीअ सां IT जा असर क़बूल करे रहियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो करे रहियो आहे। असांजे मुल्क पाकिस्तान में तालीम, साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जे वज़ारत दाख़िला गॾियल तौर IT जे कम में पंहिंजे वसाइल खां वधीक कमु करे रही आहे। पाकिस्तान जे हर शहर में मौजूदु स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटीअ में IT जो इस्तेमालु थी रहियो आहे, जिन में IT जा मुख़्तलिफ़ कोर्सेस डिप्लोमा पिणु कराया वञनि था।